ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 1975 जा। अध्याय माया खे ललकारण वारा लश्कर ई पंहिंजो झुंड बुलंद करे सघंदा आहिनि। माया खे ललकारण वारा लश्कर ई पंहिंजो झुंड बुलंद करे सघंदा आहिनि। अॼु ॿुधियो कि ब्रह्मा बाप छा चाहींदा आहिनि। हिन खां पहिरियों जेकी मुरली हुई महावाक्य हुन में ब्रह्मा बाबा पंहिंजी छा इच्छा ॿुधाई कि हाणे असांजो ब्राह्मण सच्चा ब्राह्मण, अॼु बाबा सुबुह जो साकार मुरली में चई न कि हिन यज्ञ जी संभाल केरु करे सघंदो आहे, जो सच्चा ब्राह्मण हुजनि। त बाबा चवनि था ब्रह्मा बाबा असांखे चयईं कि हाणे मुंहिंजो सच्चा ब्राह्मणनि जो तपस्वी रूप धारण करे हिन पुराणे वृक्ष खे विनाश करनि, अर्थात हिन पुराणे वृक्ष जी जो बि तमो प्रधानता आत्मा में आहे उहे सभु ख़तमु थी वञी करे सॼी आत्मायूं सतो प्रधान थी वञनि। त बाबा चवनि था कि ब्रह्मा बाबा छा चई उहो त तव्हांखे ॿुधाई कि हाणे असांखे तपस्वी रूप धारण करिणो आहे। लक्ष्य तयारु चाहींदा आहिनि त साकार में निमित ठहियल हुई आत्मा आहिनि कि हाणे लश्कर खे तयारु करण में तीव्र गति खपे। कहिड़ो लश्कर तयारु करिणो आहे? जो पंहिंजे तपस्वी रूप सां पूरे विश्व के परिवर्तन करे छॾे। तीव्र गति अर्थात क्विक थियणो खपे। क्विक अर्थात सोचो ऐं थियो। संकल्प ऐं कर्म में समानता अची वञे। तीव्र गति अर्थात क्विक। क्विक मतिलबु हाणे सोचो पूरी विश्व परिवर्तन हाणे थी वई। संकल्प ऐं कर्म में समानता अची वञे। प्लान ऐं प्रैक्टिकल में समानता अची वञे। जेको असां प्लान करूं उहो प्रैक्टिकल में थी वञे। अहिड़ी गति आहे बाबा चवनि था। या प्लान ॾाढा ठाहींदा आहियो, प्रैक्टिकल घटि थींदो आहे। संकल्प ॾाढा कंदा आहियो लेकिन कर्म में घटि ईंदा आहिनि। त अहिड़ी गति असांखे धारण करणी आहे कि असांजो प्लान जो असां ठाहियूं उहो प्रैक्टिकल में अची वञे। संकल्प ऐं कर्म में समानता ई संपूर्णता जी निशानी आहे। संकल्प ऐं कर्म में समानता ई संपूर्णता। असांजी आत्मा उन ॾींहुं बि बाबा चई न असांजी प्रसिद्धि कॾहिं थींदी, असां कॾहिं प्रसिद्ध थींदासीं तॾहिं असांजो संकल्प ऐं बोल सिद्ध थींदो। त संकल्प ऐं कर्म में समानता ईंदी तॾहिं ई माण्हू चईंदा कि शक्तिशाली आत्मा आहे, अर्थात संपूर्ण आत्मा आहे। असां दुनिया वारा जो शक्तिशाली हूंदा आहिनि उहे त रिद्धी सिद्धी सां हूंदा आहिनि। उहो त बाबा अॼु चई न कि मथां खां जो आत्मा ईंदी आहे नई त हुन में थोरी शक्ति हूंदी आहे। लेकिन असांजो छा आहे, पुरुषार्थ करे असां अगरि ख़ुदि खे संपूर्ण ठाहियूं, पंहिंजी महिनत सां बाबा खे यादि करे महिनत करे पुरुषार्थ करे त असांजी जो संपूर्ण स्थिति ईंदी न उहो कॾहिं प्रसिद्धि थींदी। उहो कॾहिं लॻंदो भई हा असां संपूर्ण स्थिति ते पहुची आहियूं। जीअं असांजो संकल्प ऐं कर्म सिद्ध थिए। छो जे असांजो संकल्प ऐं कर्म सिद्ध थींदो त सम्झो असांखे ॻाल्हाइणो घटि पवंदो त असां फ़रिश्तो थी वेंदासीं। हिन निशानी सां ई पंहिंजे खे जज करे सघंदा आहियो कि केतिरा असां समीप पहुचिया आहियूं पंहिंजे संपूर्ण स्थिति सां। त हिन करे हाणे पंहिंजे खे चेक करो। जो मां सोचां थी भई जो कमु असां चई करे कराईंदा हुआसीं पहिरियों, हाणे असां संकल्प करूं कि हीअं थिए ऐं उहो साम्हूं वारो करे वठे। असांखे ॻाल्हाइणो न पए, असांखे होॾे वञिणो बि न पए। त संकल्प ऐं कर्म में समानता ई संपूर्णता जी निशानी आहे। हिन निशानी सां ई पंहिंजे खे जज करे सघंदा आहियो कि केतिरी असांजी संपूर्ण स्थिति आई आहे। त पंहिंजो अहिड़ो झुंड तयारु करो जंहिंखे ॾिसंदे उहे ॿियो बि हिमत उल्लास में अची करे फॉलो करनि। बाबा चवनि था कि हाणे पंहिंजो अहिड़ो झुंड तयारु करो जंहिंखे ॾिसंदे उहे ॿिया बि आहे न असांखे हिमत ऐं उल्लास सां फॉलो करनि असांखे कि हा भई इहो बि ॾिसो केॾा
पंहिंजे खे परिवर्तन कयो अथई त असां बि हीअं करे स्वयं खे परिवर्तन करूं। त अहिड़ो झुंड बाबा चवनि था कि तयारु करो। जीअं साकार बाप खे सैंपल पुरुषार्थनि जे पुरुषार्थ जो सिंबल चईंदा आहिनि न, भई बाबा चईंदा आहिनि न कि ब्रह्मा बाबा खे फॉलो करो। त ब्रह्मा बाबा जीअं साकार बाप जो सैंपल पुरुषार्थनि जे पुरुषार्थ के सिंबल, मतिलबु हिकु तरीक़े सां ब्रह्मा बाबा खे कॉपी करे अहिड़ो ठहिणो आहे, ईअं चईंदा आहिनि न शिव बाबा। त उहो ई साकार हिन समय हाणे न साकार बाबा आहे न अव्यक्त बाप दादा जो पाठ आहे। त माण्हुनि खे त ॾिसी करे जल्दी फॉलो करे सघंदा आहिनि न। त असांखे हाणे ख़ुदि खे अहिड़ो ठाहिणो आहे कि माण्हुनि खे असां चऊं न कि हीअं करो, लेकिन असांखे ॾिसी करे माण्हू असांखे ई फॉलो करे। असांजो हर संकल्प बोल कर्म बाप समान हुजे ऐं माण्हू असांखे ॾिसी करे फॉलो करनि। अॼुकल्ह ॾिसो ॿारनि खे बि कुझु सम्झाइणो हूंदो आहे न, त अॼुकल्ह वीडियो ईंदा आहिनि यूट्यूब ते, हुनखे ॾिसी जल्दी सम्झी वेंदा आहिनि। ऐं पढ़ाई हीअं पढ़ायो त सम्झ में नथी अचे, छो जो एतिरो दिमाग़ु नथा लॻाए सघनि। अॼुकल्ह सभु रेडीमेड चीज़ खपे। त उहे ई दुनिया वारा बि हाणे असां उन्हनि खे ज्ञान ॾींदासीं। उहा हाणे जी जेके ॿार अचनि था न बाबा जे घर में, उहो पुरुषार्थ थोरी करे सघंदा, मतिलबु उहो पंहिंजो दिमाग़ु न लॻाए सघंदा आहिनि कि हीअं करो न। असांखे ॾिसी करे सिखंदा उहो। हाणे बाबा चईंदा आहिनि न ॻाल्हायो न, चओ न, करे करे ॾेखारियो। त अहिड़ो बाबा चवनि था झुंड तयारु करो, अहिड़ा सैंपल तयारु करो जेके ॾिसी करे अन्य जो पुरुषार्थ सिंपल थी वञे। अहिड़ो झुंड तयारु करो बाबा चवनि था। त हाणे अहिड़ो झुंड तयारु करिणो आहे। अहिड़ी शक्तियुनि जी ललकार करण वारो झुंड हुजे जो माया खे बि ललकार करण वारो थी वञे। अहिड़ी शक्तियुनि जी ललकार करण वारो झुंड हुजे जो माया खे बि ललकारण वारो हुजे, चाहे उहो माया कहिड़े बि प्रकार जी बि सत्ता वारी छो न हुजे, चाहे धर्म सत्ता, राज्य सत्ता, भक्ति जी सत्ता या प्रजा सत्ता। छो जी माया त हिननि ई रूप में ईंदी न, कॾहिं धर्म इन गवर्नमेंट जे रूप में ईंदी, गवर्नमेंट जा कहिड़ा बि अहिड़ा रूल्स एंड रेगुलेशन निकिरी वेंदा त असांखे माया जे रूप में अची सघंदा आहिनि। कॾहिं धर्म जे रूप में अची वेंदी, भई घर गृहस्थी में रहंदा आहिनि त अलॻि अलॻि धर्म वारी माण्हू बि हूंदा आहिनि, हुननि जे रूप में। कॾहिं भक्ति जे रूप में माया अची वेंदी, कॾहिं प्रजा जे रूप में माया अची वेंदी। त हिन अनेक प्रकार जी माया खे बि ललकार करण वारा अहिड़ा शक्ति रूप ठहो। मतिलबु कहिड़ी बि प्रकार जी परिस्थिति अचे, ॻाल्हियूं अचे, लेकिन असांजो बुद्धि योग बाबा सां न टुटे, असांजो अतींद्रिय सुख, अतींद्रिय शांति भंग न थिए, असांजी ख़ुशी घटि न थिए। जुआ में हार त उन्हनि जी आहे ई। दुनिया में जो जुआ हलनि था न पैसे जे कारण, इहे ॾियो ईअं थी वेंदो, त जुआ में हार त उन्हनि जी आहे ई। कल्प पहिरियों ई यादगार में बि जुआ ॾेखारियो हुयो न, कल्प पहिरियों बि यादगार में जुआ ॾेखारियो हुयो, लेकिन यथार्थ रूप में न ॾेखारियो हुयो उन्हनि। कौरवनि पंहिंजी जुआ में लॻे हुए ऐं कौरव पंहिंजी जुआ में लॻा आहिनि। इहे बि जेकी महाभारत रामायण इहे सभु जेका ग्रंथ शास्त्र आहिनि, इहे अॼुकल्ह जी दुनिया में माण्हू प्रैक्टिकल ॾिसी सघंदो आहे कि जुआ छा थींदो आहे। हिन समय सभु माण्हू जुआ ई त खेॾनि था, पैसे जे लाइ सभु कुझु करनि था न। जुआ में छा थींदा आहिनि माण्हू, खेल खेॾी करे पैसो कमाईंदा आहिनि। हिते बि माण्हू खेल खेॾी करे पैसो ई त कमाए थो, चाहे भक्ति में ॾिसी वठो, चाहे धर्म सत्ता में ॾिसो, चाहे राज्य सत्ता में ॾिसो, चाहे प्रजा जी सत्ता में ॾिसो। किथे बि कोई माण्हू हली वञे, कारो धन लिकाए रखियो आहे त पैसा ॾेई करे पंहिंजे पाण खे छुड़ाए छॾंदो। कौरव पंहिंजी जुआ में लॻल आहिनि ऐं धर्म सत्ता वारी पंहिंजी जुआ में लॻल आहिनि। जुआ में
बाबा चवनि था कि जुआ में उन्हनि जी हार त थियणी आहे। सभु प्रकार जी जुआ में माण्हुनि जी हार थियणी ई आहे। ऐं पांडवनि जो झंडो बुलंद थियणो ई आहे। सभु प्रकार जी जुआ में कंहिं वटि कहिड़े प्रकार जी बि माया अचे थी, कंहिं न कंहिं सत्ता जे रूप में उन्हनि सभिनि जी जेका जुआ जो खेल आहे। छो जो ॾिसो माण्हू रिधी सिधी कंदा आहिनि, माण्हुनि खे परेशान कंदा आहिनि न, लेकिन असां पांडवनि जी विजय आहे हुन में। असां पांडवनि जो झंडो बुलंद थियणो ई आहे। अहिड़ी ललकार करण वारा, निर्भय माया जी तूफ़ान सां बि न डिॼण वारा, अहिड़ी ललकार करण वारा, निर्भय माया जी तूफ़ान सां बि न डिॼण वारा, निरंतर विजय जो चैलेंज करण वारियूं हिन सेना जी इंचार्ज ठहो त ॿिया बि फॉलो कंदा। हाणे असांखे कंहिंजी कहिड़ी सेना जी इंचार्ज ठहिणो आहे? अहिड़ी सेना जी जो दुनिया में सभु प्रकार जे जेका जुआ हलनि था उन्हनि ते विजय प्राप्त करे सघे। अर्थात कंहिं बि रूप में माया अची वञे असांजे साम्हूं, लेकिन असां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि असां सभिनि ते विजय प्राप्त करे सघूं। सभिनि ते विजय प्राप्त करे हिन पूरे पुराणे कलयुगी पूरे पुराणे वृक्ष खे जलाए सघूं ऐं वापसि खां नयो ठाहे सघूं ऐं पोइ वापसि सां बाबा सां गॾु मथे हली हलूं। पोइ वरी पंहिंजे समय में असां सभु हेठि ईंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।